फूकने के अज घराने खर्च करण ला दिल ही न थी जाए बच्चे में बत करके के खबर ना पड़े एकड़ो पोड़ो और औलाद जेके आ से उन सां गॾु 4-5 पुट उनजा हुआ पोड़े छाक वरी काठ जी पेटी ठाही उन पेटीअ मथां हंधि विस्तो लॻाए तालो हणी छॾी पाण जा रुपयो पुट पे ख़िदमत कंदा आख़िर बीमार थियो उन चयो मथे पुटनि खे सॾ करे चई बा मुंहिंजो चालियो करे तो पेटी खोलिया तव्हांजी जेकी मिल्कियत आहे से खणिजां पर अॻु मथां खोल बाबा सही आहे वॾो चालियो कयूं वॾो कयूं टियों कयूं ख़त्म तव्हां छोरनि ॾियारिया था हाणे अबा पेटी भरे वियो मां दर्शन मिलंदो पटियो साॻी सम्झो न यानी पोड़ो 40 खां पोइ जेके पुट वेठा न पेटियूं खोलियो त हुन में होंक जपनि में कपिड़ा बपड़ा बची अचे पन में हिकिड़ो पनो पियो हुन पोड़े जो लिखियलु न ख़त लिखियलु त न पुटनि खे जीअं पा मां ग़रीब आहियां मूं वटि हो कुझु कोन मिड़ी पेटी ठाहे न चल कई त कहता मुंहिंजा ख़त मां ई किथे ॾियारियो आहे चला बात आए कुछ करा बात है मिड़ी करो घुराए करो पर आज बड़ा खत्म ॾियारे छॾिया ये महिरबानी आजी आसरो हो तो पेटीअ में त हर इंसान जेके न नफ्स इंसान जो चाहींदो त उहो जमे करियां समझो पिया न अल्लज़ी जमा मालन व अद्ददा सुभान अल्लाह माल बि तो जमे करे तो जे कम कोन ईंदो सुभान अल्लाह सो नबी फरमाता रमजान शरीफ में 1 करोड़ रुपयों के खैरात करे घणो 1 करोड़ रुपयों को खैरात करे ऐं रमजान खां अॻु 700 रुपया खैरात करे रमजान खां सवा ॿिए महीने में 700 रुपया खैरात करे रमजान में 1 करोड़ रुपयो इहो रुपयो न 700 खां वठी विया सुभान अल्लाह माना रमजान में रेट ये दर्दी ना जा चढ़ा तो दोस्त ना जा चढ़ा ना बजे सब ने जा बात समझ बाबा छाई बागी 500 रुपया बचे जे 700 800 रुपया 1000 रुपया तो घुरे ये बाबा ईद लगी पई ईद तो हकड़े मा कढने रेट चढ़ी दो बाजार जो तो अल्लाह को रमजान में रेट चढ़ी दो रुपए जो सवाब 700 का मठी सुभान अल्लाह समझो क्या कहते हैं हाय हाय सुभान अल्लाह बादशाह करो ऐलान कई तो अल्लाह जी राह में को खैरात न करे सपने के आदर करे छड़ी त जेकी खैरात कंदोन जी बाऊ वडे छड़ी जो छा जेके बिन वठणिया से मुझे दरबार में अचे कच्छ में गोठ में केर न दे शहर में केर न दे जेके वठण जे मुखां जी सवाल करे हां खुदा बदल चलो ने भागो हां के जे काते ने गोठ में मानी खपे तो वो इस्लामाबाद में नवाज शरीफ बैठो तो विदो कोन था गाल है एना चरिया बचाओ तो उन ऐलान एड़ो करे छरियो हां गरीब बेचारा फकीर जेके बिनी खाना वाला हो के ना वजन एकड़ी तरह ते हमरायो फकीरा सत्य तो हने अल्लाह